Today our topic is, are you sure that you are doing right? Our topic is based on a lot of questions. सिंध में जिते केतिराई ॿार अञा ताईं तालीम जहिड़े बुनियादी हक़ खां महरूम आहिनि, उते नौशरो फिरोज़ जी हिकु नौजवान नारी महानूर शेख पंहिंजी हिम्मत, जज़्बे ऐं अज़म सां हिकु अहिड़ो मिसाल क़ाइमु कयो आहे जेको ॿियनि लाइ बि उमीद जी रोशनी बणिजी वियो आहे। महानूर शेख ॾुखियाईनि बावजूदि पंहिंजी मदद पाण तहत हिकु स्कूल हलाए रही आहे जिते ग़रीब ॿारनि खे मुफ़्त तालीम फ़राहम कई वञे थी। महानूर चवे थी त हीउ स्कूल हाणे संदसि ज़िंदगी जो हिसो बणिजी चुको आहे जंहिंखे हू कॾहिं बि छॾणु नथी चाहे। हिन ॻोठ में अगरि या हिन इलाइक़े में असां हिन इलाइक़े खे छा वार सिंध जी सॼी तालीम खे ॾिसंदासीं त उहा त असां सभु ॼाणूं था त बिल्कुलु तबाह थी चुकी आहे। ऐं उते जेके मिनिस्टर वेठा आहिनि उहे बख़ूबी ॼाणनि था, उहे पंहिंजी तकरीरुनि में इहो चवनि था त असांखे ख़बर आहे त छा थिए पियो, छा थियणो आहे ऐं छा अॻिते थींदो, असां वटि बजट ई न आहे। हिते जेके तकलीफ़ूं आऊं फेस कयां थी त उहे त तकलीफ़ूं तमामु घणियूं आहिनि। अगरि तव्हां ॾिसंदव त हीउ हिकिड़ो कंजस्टेड एरिया में आऊं हलायां पई, हिकिड़ा 210 ॿार आहिनि, उहे हिकिड़े ई हॉल ऐं ॿिनि रूम्स ते मुश्तमिल इहा बिल्डिंग मुंहिंजी पंहिंजी आहे, सो इन में वेठा आहिनि। असांजी जेको आहे इन खां वधीक जेके ॿार आहिनि असां उन्हनि खे एडमिशन नथा ॾेई सघूं, जेके ॿार मुंहिंजा पेंडिंग लिस्ट में असां उन्हनि खे फर्दर फैसिलिटीज़ नथा ॾेई सघूं। या इन खां अलावा जीअं हिते लाइट जो इशू थी थो वञे या ट्रेवलिंग जो इशू थी थो वञे, या जीअं शुरू में जॾहिं आऊं हीउ स्कूल स्टार्ट कयो हुयो त हिते प्रोपेगंडास हलियूं हुयूं त हीउ जेको स्कूल आहे ॿारनि खे ख़राबु करण जे लाइ ठहियो आहे ऐं हीअ शहर जी छोकिरी आहे, ॿारनि खे ख़राबु कंदी। पर जॾहिं हर शइ पॉज़िटिवली नमूने सां हलाइजे थी ऐं जुस्तजू ऐं कंटिन्यू हिकिड़ी शइ खे कजे थो त उन जा मुस्बत जेको आहे पासा बि निकिरनि था ऐं उहे जॾहिं पॉज़िटिव शयूं ॾिसनि था माण्हू त हिन खे घणी साराह मिले थी। सो हाणे मां सम्झां थी त हिन खे मूंखे जेको आहे एतिरी तकलीफ़ नथी महसूसु थिए, छो त हीउ हिकिड़ो ईअं चइजे त मुंहिंजी ज़िंदगीअ जो हिकिड़ो हिसो थी वियो आहे, पार्ट थी वियो आहे। हिन खे आऊं न ख़तमु करे थी सघां न ई छॾे थी सघां, जेतिरो टाइम आहे हिन खे कंटिन्यू कबो। हीउ स्कूल मुंहिंजी ज़िंदगी जो हिसो आहे जेको कॾहिं ख़तमु नाहे थियणो, मां हिन खे कॾहिं बि न छॾींदसि। महानूर शेख जी हिन सफ़र जी शुरूआति आलमी वबा कोरोना दौरान लॉकडाउन वारे दौर में थी, जॾहिं स्कूल बंदि हुआ ऐं ग़रीब ख़ानदाननि जा ॿार तालीम खां परे थी रहिया हुआ। उन वक़्तु महानूर पंहिंजे इलाइक़े जे ॿारनि खे गॾु कयो ऐं खेनि पढ़ाइण जो सिलसिलो शुरू कयो। शुरूआति में इहा हिकु नंढड़ी कोशिशि हुई, पर वक़्त सां गॾु इहा कोशिशि महानूर स्कूल जी सूरत इख्तियार करे वई। हुन वटि न वॾा फंड्स हुआ, न का सरकारी मदद, पर संदसि ताक़त रुगो अज़म, मेहनत ऐं तालीम सां मुहबत हुई। महानूर स्कूल में ॿारनि खां का बि फीस न वरिती वेंदी आहे। हीउ स्कूल पंहिंजी मदद पाण तहत ग़रीब ऐं मुस्तहिक़ ॿारनि लाइ क़ाइमु कयो वियो आहे, जिते ॿारनि खे तालीम सां गॾु बुनियादी सहूलियतूं फ़राहम करण जी कोशिशि कई वञे थी। महानूर जो चवणु आहे त सभ खां वॾी रंडक वसीलनि जी खोट ऐं माण्हुनि जी उहा सोच आहे जंहिं तहत ग़रीब ॿारनि खे पढ़ाइण बदिरां मज़दूरी ते लॻायो वेंदो आहे। पर हुन वालदेन सां राब्ता करे खेनि तालीम जी अहमियत बाबति आगाह कयो। महानूर शेख जे स्कूल जा केतिराई शागिर्द बहितरीन कारकर्दगी ॾेखारे चुका आहिनि। संदसि स्कूल जा शागिर्द IBA जहिड़े इदारे जी टेस्ट में कामयाब थी चुका आहिनि, जेका हिन स्कूल जे मयार ऐं मेहनत जो सबूत आहे। हिन स्कूल ते अमेरिका जे कॉन्सास स्टेट यूनिवर्सिटी में PhD बि कई वई आहे, जिते डॉक्टर नेलिफर खमीसानी तरफ़ां महानूर जे तालीमी ख़िदमतनि ते तहक़ीक़ कई वई। महानूर स्कूल में ॿारनि खे रुगो किताबी तालीम न पर मुख़्तलिफ़ गैर निसाबी सरगर्मियुनि में बि शामिल कयो वेंदो आहे, जीअं ॿारनि जी सलाहियतनि खे उजागर करे सघिजे। महानूर शेख जो चवणु आहे त सिंध हुकूमत पारां स्कूल लाइ इमारत ॾियण जा वाइदा कया पिया, पर उन्हनि ते अमल न थियो। गवर्नमेंट जेको आहे सिर्फ़ु हवाला कटींदी आहे, बाक़ी ॿियो कुझु कंदी कान्हे। गवर्नमेंट जे तरफ़ां इहो आहे त गवर्नमेंट जे तरफ़ां हींअर ताईं का बि अहिड़ी जेको आहे न माना कुझु बि न थियो आहे। गवर्नमेंट 2021 में मूंखे हिकिड़ो बसि अवॉर्ड ॾिनो हुयो ऐं उन खां पोइ हिकिड़ी अनाउंसमेंट थी हुई त असां तव्हांखे स्कूल जे लाइ बिल्डिंग ॾींदासीं। उहा अनाउंसमेंट उन अनाउंसमेंट ताईं महदूद रहिजी वई। ऐं NGOs जेके आहिनि, मुख़्तलिफ़ NGOs जेको आहे अचनि थियूं, पर उन्हनि जा पंहिंजा कुझु शर्त शराइत आहिनि ऐं कुझु पंहिंजा जेके रूल्स रेगुलेशन्स आहिनि जंहिं ते आउं मुतफ़िक़ न पई थियां। सो इन जे करे हिते कंहिं बि NGO जी इन्वॉल्वमेंट न आहे। मां सिर्फ़ु इहो चवणु चाहियां थी त हर माण्हू घणो कुझु करे सघे थो,
ऐं घणो कुझु करण बि घुरिजे। जीअं मुंहिंजी तालीम जेको आहे, मां एजुकेशन फील्ड में पंहिंजी तालीम मुकमल कई आहे, सो मां सम्झां थी त मां सुठो पढ़ाए सघां थी, त मां पंहिंजूं ख़िदमतूं इन फील्ड में ॾियां थी। को अगरि मेडिकल जी फील्ड में आहे, को अगरि इंजीनियरिंग जी फील्ड में आहे, को के ॿी फील्ड में आहे, त मां सम्झां थी हर को पंहिंजे हिसे जो कमु करे। असां सभिनि खे पंहिंजे हिसे जो गॾिजी कमु करणु घुरिजे। जेकॾहिं असां सभु पंहिंजे हिसे जो कमु कंदासीं त सिंध में घणी तब्दीली अची सघे थी। हूअ चाहे थी त हिन स्कूल खे वधीक सहूलतूं मिलनि, जीअं वधीक ॿारनि खे तालीम जी सहूलत फ़राहम करे सघिजे। 1 नवंबर साल 2000 ते नौशेरो फिरोज़ में जनम वठंदड़ महानूर शेख पंहिंजी प्राइमरी खां इंटरमीडिएट ताईं तालीम मक़ामी प्राइवेट स्कूल स्टार स्कूलिंग सिस्टम मां हासिल कई। हिकु आम घराणे सां तालुक़ रखंदे बि हुन इहो साबित कयो त तब्दीली लाइ वॾनि उहिदनि या वॾनि वसीलनि जी ज़रूरत नाहे, पर नियत, मेहनत ऐं जज़्बे जी ज़रूरत हूंदी आहे। महानूर जो पैगाम आहे त मुआशरे में हर माण्हू पंहिंजी सलाहियत मुताबिक़ पंहिंजो किरदारु अदा करे त केतिरनि ज़िंदगियुनि खे बहितर बणाए सघिजे थो। नौशेरो फिरोज़ जे हिन नंढड़े स्कूल मां निकिरंदड़ रोशनी हाणे आलमी सतह ताईं पहुची चुकी आहे ऐं महानूर शेख जे हिन स्कूल जहिड़ियूं कोशिशूं इन ॻाल्हि जो सबूत आहिनि त तालीम जी तब्दीली जो सफ़र हिकु फ़र्द जे अज़म सां बि शुरू थी सघे थो।